दोस्तों दुलाब ड्रामे के बारे में सनसनीखेज़ तव्हां सां ख़बर शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, एक वॾी अहम पेशरफ़्त थी वई आहे दुलाब ड्रामे में। दोस्तों तव्हांखे ख़बर ॾींदासीं, लेकिन उन खां पहिरियां हिन वीडियो नंढड़े खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों दुलाब ड्रामे जी शूटिंग हली रही हुई, तव्हांखे ख़बर आहे पहिरें स्पेल जी। दुलाब सोप सीरियल ड्रामो आज़म मेंगल, उम्मीद अली कलवड़, इरफान शेख ऐं वॾा वॾा अदाकार जंहिंमें साईं निसार शाह ओटो सभु वग़ैरह शामिल आहिनि। ऐं उन में हिकु चकर थी चुको आहे, उहो कहिड़ो आहे तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी इन वीडियो खे हाणे लाइक कयो, महिरबानी कयो, तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों शूटिंग धमाके सां हली रही हुई, लेकिन बरसाति जी एंट्री खां पोइ मीरपुर सखर घोटकी इन्हनि इलाइक़नि में धड़ाधड़ बरसाति लगातार काफ़ी अरसे खां वठी हली रही आहे, जंहिंजे करे इन नतीजे में शूटिंग रुकिजी चुकी आहे दुलाब ड्रामे जी। ऐं दुलाब ड्रामे जी शूटिंग थी रही एॾे पुराणे लोकेशननि ते जिते ज़हर ज़िंदगी जी शूटिंग थी वई, लेकिन बरसाति जॾहिं एंट्री हणी छॾी, अदाकारनि जी एंट्री बंदि थी वई ऐं शूटिंग फ़िलहालु वक़्ती तौरु रुकिजी चुकी आहे। काफ़ी ड्रामे जी शूटिंग मुकमिल थी वई, आख़िर ईअं पहिरीं स्पेल जी कुझु शूटिंग रहे पई, जंहिंजे करे थोरो बरसाति जो मसइलो थियो आहे। वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा।